मां सेफलाब्रो गस्टा प्रेसिडेंट तालका रतोदरो। अर्ज़ी है तो असां काफ़ी टाइम तकरीबन 2-2.5 महीननि जो मैटर थियो गवर्नमेंट सेकेंडरी हायर सेकेंडरी गर्ल्स रतेदेरे जो उन में हिकिड़ी अदीअ जो मसइलो हुयो असांजे टीचर जो ऐं असांजो हिकिड़ो ॿारड़ो हुयो जूनेजन बिरादरीअ जो साईं जेका अनीस रहमान जूनेजन साहिब जी नियाणी हुई उनजो हुयो मसइलो। पोइ असांजे लाइ त मसइलो हुयो त जीअं जुनेजा बिरादरी बि असांखे ॼणो भाइरनि जहिड़ा दोस्त आहिनि ऐं ख़ुदि उस्ताद आहिनि ऐं तनज़ीम सां लाॻापियल आहिनि। ऐं पेटियाल जो साईं अनीस साहिब जन जो जेको वाल साहिबु हुयो साईं नज़ीर अहमद जुनेजो साहिबु आहे जेको उहो काफ़ी मरतबा त तालके रतेदेरे पेटियाल जो प्रेसिडेंट रही चुको आहे ऐं साईं बि उहिदेदार रही चुको आहे। अॻियां टेन्यूअर में साईं ख़ुदि इलेक्शन लड़ी पेटियाल जी। साईं जन असांजा हूअं बि साईं जन सां बि असांजा फैमिली टर्म्स आहिनि। साईं जन असांजा सुठा दोस्त बि आहिनि। इहो हिकिड़ो मैटर थियो जेको ॾुखाईंदड़ मैटर हुयो नंढड़ीअ जे पारूं बि ऐं असांजे टीचर जो बि मसइलो हुयो। पोइ असां उन्हनि खे गॾाए सॾाए हिकिड़ो माहौल जोड़ियो हुयोसीं जंहिंमें असां हिकिड़ी इंक्वायरी बि कंडक्ट कराईसीं। उहा बि असांजी इंक्वायरी बि सुठे नमूने सां थी वई। असांजे ऑफिसरनि बि पंहिंजे सिस्टम सां सुठो कयो। पर पोइ अहिड़ा हिकिड़ी कुवतूं आयूं विच में जेके अचे हिन में इंटरफेयर कयूं जेके वरी धुरियूं अलॻि थी वियूं। न त पहिरीं असांजो अनीस साहिब जन इहा शइ चई त अहिड़ो को मसइलो ई कोन्हे अहिड़ो को मैटर ई कोन्हे। पर पोइ हिन कंहिंजे इंटरफेयर करण जे करे इहा शइ थी वई। पर असां हुनखे वरी सुलझाइण जे लाइ मां एज़ अ गस्टा प्रेसिडेंट साईं जन जे दर लंघी आयो आहियां त इन मैटर जेको आहे इनखे सुलझायो त असां पंहिंजे सिस्टम खे हुन लाइ साईं जन खे अपील करण आयो आहियां मैटर सुलझायो। ॿियो मिड़े थियसि इल्ज़ाम हेठि आयल टीचर छा हिन मामले ते अञा ताईं बज़द आहे या उनखे पंहिंजे ॾोह ते एतिराफ़ उहा बेज़त न आहे न वरी कहिड़ो को ॾोह जो इशू आहे। हिकिड़ो टीचर ऐं हिकिड़े ॿारड़े जे विच में कहिड़ो सिस्टम हूंदो आहे उहा छा आहे न को अहिड़ो को क्राइम आहे न वरी कहिड़ो को गुनाह आहे न को ॾोह आहे। पर बेज़त हो कंहिं मां अॻ में अर्ज़ु करे हुयमि न त ॿाहिरियों कुवत न अचे उन असांखे हुते असांजे टीचर्स खे इशू बणायो उन इशूअ जे करे इहा शइ थी वई आहे। बाक़ी काई टीचर जी न आहे मां टीचर जे ई पारां आयो आहियां ऐं उहा शइ त अहिड़ो को मसइलो न असां एक्सक्यूज़ था कयूं। साईं अल्हम्दुलिल्लाह असां पाण रतेदेरे जा उस्ताद फैमिली आहे असांजी ऐं पाण समाजी वर्कर बि आहियूं। ऐं हिन वक़्तु मूं ॾे जेको आहे त असांजो गस्ता जो तालके जो सदर आहे पंहिंजो सेफलाब्रो साहिबु ऐं जनरल सेक्रेटरी असांजो भाऊ कुर्बान गांगरो साहिबु आहे ऐं पेटियाल ज़िले लाड़काने जो सदर साईं हाजन सियाल आहे। इहे आया आहिनि।